بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي برنامج أسانجو جيكون تأملات قرآنية. تأملات قرآنية 65 نمبر أقمي كيوسي 66 حصو आहे ऐं इहो तअम्मुलात क़ुरान में या त हीअ असां छो था तअम्मुलात कयूं। अल्लाह ताला जीअं सूरत मुहम्मद में चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा क़ुरान में छो था सोचे न सम्झनि न तफ़सीर पढ़नि न हिन ते अमल कनि। ईअं सूरत निसा में चयो अथसि, ईअं सूरत अल-मुमिनून बि चयो अथसि, ईअं सूरत साद में बि चयो अथसि, ईअं काफ़ी सूरत अल-कहफ़ में बि चयो अथसि। तमामु घणियूं आयतूं जेके अचनि थियूं। सूरत अल-मुमिनून में बि चयो अथसि 68 आयत त क़ुरान जी तदब्बुर कयो, क़ुरान खे सोचे सम्झो, क़ुरान खे ईअं सिर्फ़ु दौर वांगुरु दौर माण्हू सिर्फ़ु न करे। ऐं हीअ असांजो जेको हिसो तअम्मुलात क़ुरानिया ही आहे। आयत कहिड़ी आहे? वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन। ही आयत जेकी आहे क़ुरान जी सूरत अल-हशर 47 नंबर आहे। अल्लाह साईं चए थो वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल। त इहो इन जो मक़सदु अल्लाह साईं इन जो माना छा आहे? अल्लाह साईं चए थो हिननि जी दिलनि मां हिक़द ऐं हसद ऐं जेको दिलि कारी हूंदी आहे या पलीत दिलि हूंदी आहे, इहा शइ मां कढी छॾी। इहा असुल आयत अल्लाह साईं चए थो त इहे शयूं क्या जन्नत में इंसाननि जे दिलि मां इहे शइ कढी छॾियूं आहिनि सभु। त दिलियूं साफ़ु हुजनि, सलामत सदर, वॾी नेमत अल्लाह जी। इंसान जी दिलि साफ़ु हुजे सभिनि माण्हुनि जे लाइ, नंढनि जे लाइ, वॾनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, अमीरनि जे लाइ, सभु हिकु जहिड़ी हुजे। के माण्हू आहिनि न खोड़ अमीरनि सां मिलंदो त पंहिंजे सफ़ा अदब अख़लाक सां ॻाल्हाईंदो, उन सां उथंदो विहंदो, उन जे लाइ सुठो सोचींदो। पर जे ग़रीब सां मिलंदो, मज़ूर तबिके सां मिलंदो, या पंहिंजे नौकर सां या पंहिंजे ड्राइवर सां, त हुनजो जेको इख़लाक पहिरियों उहो उते छॾे ईंदो। हिन सां ॻाल्हाइण बि मटिजी वेंदो ऐं हिन सां उथण वेहण बि मटिजी वेंदो। छाजे लाइ? छो जो हीउ सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारणु करणु चाहे थो। वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल। इहो अल्लाह साईं चए थो त इहा सिफ़त तव्हांखे दुनिया में बि हुजे, इहा सिफ़त दुनिया में बि हुजे। छो जो इहा जन्नत वारनि जी सिफ़त आहे त हिक ॿिए ते कावड़ न कंदा, हिक ॿिए ते दिलि में न खणंदा। त अल्लाह ताला जीअं क़ुरान में चए थो इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व अयून उदख़ुलूहा बिसलामिन आमिनीन वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन इख़वानन अला सुरुरिन मुतक़ाबिलीन ला यमस्सुहुम फ़ीहा नसबुन वमा हुम मिन्हा बिमुख़रजून। इहा आहे 47 आयत अल-हिज्र। अल्लाह साईं चए थो त जन्नती जेके जन्नत ॾे वेंदा त उन्हनि जूं दिलियूं फ़ी जन्नातिन व अयून, जन्नात में जेके अंदरि दाख़िल थींदा, उदख़ुलूहा बिसलाम, हिन में को ख़ौफ़ न हूंदो, अमन हूंदो। उदख़ुलूहा वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम, उन्हनि जे दिलनि मां हिक़द, हसद, कावड़, ग़िल, सभु इहा शइ ख़तमु थी वेंदी। इख़वानन अला सुरुरिन मुतक़ाबिलीन, भाइरनि वांगुरु साईं मिलंदा हिक ॿिए सां। ला यमस्सुहुम फ़ीहा नसब, हुननि खे न थकु थींदो, न ॾुखु थींदो, न कावड़ थींदी, न पोड़प थींदी। वमा हुम मिन्हा बिमुख़रजीन, ऐं निकिरंदा जन्नत मां कोन, उते हूंदा, उन नेमत में हूंदा। जन्नातिन व अयून ऐं सलामत सदर, केरु कंहिं ते न चवंदो। उते बि जन्नत में बि केरु ॾिसंदा त के सफ़ा मथे आहिनि, कंहिंखे वधीक बंगला आहिनि, कंहिंखे वधीक अल्लाह साईं उनखे नेमत ॾेई छॾी आहे, पर उन्हनि जे दिलनि में हसद न हूंदो, न कावड़ हूंदी त हिन खे छो एतिरो घणियो ऐं मूंखे न मिलियो छो। वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल। इहा आयत अज़ीम आयत आहे। इंसान जेकी सलामत सदर, जेको चाहे त मुंहिंजो सीनो साफ़ु हुजे ऐं सभिनी जे लाइ भलो हुजे। केरु कंहिंजे लाइ ईअं न हुजे त न मां मथे हुजां हीउ हेठि हुजे, न मां शाहूकार थियां हीउ ग़रीब रहे, मां मथे हुजां हीउ मुंहिंजो नौकर रहे, न। इहो छो? वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल। दिलि में जेके इहा हसद, जेको तकबर, अना, त इहा ख़तमु करे छॾियो। छो जो अल्लाह जो हुकुम आहे असांखे त जन्नत में अहिड़ा हूंदा, तव्हां बि हिते अहिड़ा थी रहो, अहिड़ा थी रहो त मां तव्हांखे उन जन्नत ॾे उहा ई सिफ़त जेकी तव्हांखे मिलंदी तव्हांखे उते ई ॾींदुसि। छो? जेके इंसान जन्नत में, जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इन फ़ी दुनिया जन्नह मन लम यदख़ुलहा लम यदख़ुल जन्नत अल-आख़िरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो दुनिया में बि जन्नत आहे, जेकी दुनिया जी जन्नत में न दाख़िल थींदो त आख़िरत में उन जन्नत में बि न दाख़िल थींदो। दुनिया में जन्नत कहिड़ी आहे या रसूल अल्लाह? उहा आहे त सुकून दिलि खे हूंदो, आराम दिलि खे हूंदो, दिलि में कॾहिं बि कंहिंजे लाइ न हिक़द, न कावड़, न वॾाई। काश मूंसां ज़ुल्म थी वञे त ठीकु आहे, मां कंहिंसां ज़ुल्म न कयां। त इहा आहे दिलि जी सफ़ाई ऐं फुल सफ़ाई जेकी हूंदी। उहो जेको सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेठो हो त नबी करीम सहाबियुनि खे चयो
يدخل عليكم الآن رجل من أهل الجنة हींअर तव्हां ॾे हिकिड़ो माण्हू मस्जिद में दाख़िल थींदो उहो जन्नती हूंदो त सहाबिन ॾिठो त हिकिड़ो पोढ़ो माण्हू आयो चैंपल पंहिंजे बगल में विझी ॾाढ़ी मां पाणी ॻड़ेसि पियो सहाबी वेही हुनखे ॾिठो त अचे बरकातूं पढ़ी वरी दुआ घुरी वरी हले वियो राति जो टाइम हो त वरी ॿिए ॾींहुं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त यदखुलु अलैकुम الآن रजुल मिन अहलिल जन्नह वरी बि इहा साॻी हदीस सहाबिन खे चई सहाबी वरी टियों ॾींहुं बि ईअं त हिकिड़ो सहाबी नंढो उमिरि जो उन चयो त मां हिन खे ॾिसां हीअ कहिड़ी इबादत थो करे छा थो करे पोइ उहो उन सां उहो निकितो मस्जिद मां त उन पोयां लॻो ऐं उनखे चई या बि इन क़द लाहाइतु अबी मां पंहिंजे पीउ सां कावड़जी पियो आहियां ऐं कसम खयूं त मां 3 ॾींहं हुनजे घर में मां न घिड़ां त उहे नी जे तोखे जे घर में जॻह हुजे त मूंखे गॾु रहा 3 ॾींहं पोइ मां वरी पंहिंजे पीउ ॾे वञी घर उते टिकां त हुन चयसि भली अचु ॾिठे नंढो साहबी आहे त हू हुनखे ॾिसंदो हो साहबी त हीअ अमल कहिड़ो थो करे छा उथंदो हो जेॾी महिल तहज्जुद पढ़ंदो या ज़िक्र कंदो त हुनखे ॾिसंदो हो चङी तरह त सहाबी उन जो इहो यानी हिकिड़ी इहा तरीक़ो त मां हिनखे ॾिसां कहिड़ी इबादत थो करे 3 ॾींहंनि में हिन सॼी सहाबी हिन जी ज़िंदगी न पोड़े जी ॾिठी सहाबी जी त ॾिठईं त न नमाज़ वधीक न तहज्जुद न का शइ जेके असीं कयूं था हीअ बि करे थो 3 ॾींहंनि खां पोइ उनखे चयईं त बाबा मां बाबे सां न काव ॾिस न का शइ मूं कूड़ थो थियां पर नबी करे मूं ॿुधो तुंहिंजे बारे में त हीअं चए थो तूं जन्नती ऐं 3 ॾींहं लाॻीता साॻी ॻाल्हि इहा करे पियो त मां ॾिठो त मां तो अलाए कहिड़ी इबादत थो करी मां बि कयां त हुन चयसि या बुराई हू हमारा आयत आहे ज़िंदगी मुंहिंजी इहा जेकी तो ॾिठी गैर अन्नी ला अबीतु वफ़ी क़ल्बी अला मुस्लिमिन ग़िल चयईंसि मां सिर्फ़ु हिकिड़ी शइ कयां थो सुम्हण खां अॻु ई हथ मथे करे चवंदो या अलाए मां हर मुस्लमान खे माफ़ु करे छॾियो जंहिं मूंखे मुंहिंजी गिला कई जंहिं मुंहिंजो हक़ु खाधो जंहिं मूंखे को थेलो ॾिनो जंहिं मूंखे घटि करे वधीक सम्झो मां सभिनि खे माफ़ु करे पोइ मां सुम्ही पवंदो आहियां हुन साहिबी चयोसि तिल्क वल्लाह व तिल्क लती ला नस्ततिया इहा ई शइ आहे जेकी तोखे मथे करे वई असां अञा उते हो इहा ई शइ आहे जेकी ला नस्ततिया उहा ई शइ जेकी असीं नथा करे सघूं ऐं तूं कई छो दिलि पंहिंजी साफ़ु करे छॾी सभु मुस्लमान खे माफ़ु करे छॾी अलाह जे ख़ातिर मुस्लमान त ॾिसनिसि कोन था उते पंहिंजे घर में पर ॾिस हिन पंहिंजे दिलि जी सफ़ाई इते करे छॾी सभिनि खे माफ़ु करे छॾी अलाह त ॾिसे पियो वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल जन्नतियुनि जा सिफ़त हिकिड़ी पाण दिलि में हिन विझी छॾी तंहिंजे करे अलाह साईं हिन खे सभु शइ माफ़ु करे छॾी दुनिया में बि जन्नती लॻो घुमंदो पियो हुते अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि ॾिसंदे त वेही वॾा साह खणंदे अब छा थियो अथई छा अथई चई हल बसि यार मुंहिंजे अंदरि साड़े छॾियो आहे फिलाणे मूंसां ज़ुल्म कयो फिलाणे मूं ते मुंहिंजी गिला कई फिलाणे मूंसां हीअं कयो उलमा चवनि था त उहो ईअं बसि रुॻो जिथे किथे वॾा साह खणंदो छो माफ़ी सुदूरिहिम दिलि भरी पई अथसि जीअं चवंदा आहिनि असांजे सिंधी में दिलि भरी पई अथसि हाणे इहे जेकी इहा दिलि पंहिंजी कीअं साफ़ु करे कहिड़ी माफ़ी सुदूरिहिम मिन ग़िल जेकी कावड़ जेको हसद जेकी वॾाई जेके अनात उहा दिलि सां ऐं हिक़द सां भरियो पियो आहे ऐं ग़िल सां भरे पई आहे इंसान ते त फिलाणे वटि बंगलो आहे मूं वटि घरु मूं वटि कोन्हे फिलाणे वटि भली गाॾी आहे मूं वटि कोन्हे फिलाणे वटि पैसा आहिनि मूं वटि कोन्हे हू सुखियो आहे मां ॾुखियो आहियां इहो दिलि में रुॻो पियो हुनजे अंदरि रझंदी पई दिलि हुनजी ऐं इहा शइ जेकी आहे इंसान खे दुनिया में बि परेशान कंदी आहे आख़िरत में बि परेशान कंदी छो इहो हिकिड़ो अलाह जे हुकुम ते राज़ी नथो थिए अलाह जे मुक़दर शइ ते नथो अलाह साईं हुनखे शाहूकार कयो उन खां हिसाबु उन्हनि शाहूकारी जो वठंदो तोखे ग़रीब कई तोखे ग़ुरबत जो हिसाबु वठंदो तोखे घटि वठंदो जेतिरो उनखे अलाह साईं ॾिनो त उनखे परेशानियूं बि वॾियूं हूंदियूं तोखे कहिड़ी ख़बर तोखे पैसो घटि आहे त अलाह साईं तोखे परेशानियूं बि घटि आहिनि ईअं न सम्झ त हू बसि ख़ुशि आहे हर शइ में छो अलाह साईं चए थो वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल छो दिलियूं हुननि साफ़ु करे छॾियूं मुस्लमाननि त ख़ुशि रहिया जंहिं सभु कंहिंखे ईअं जंहिंखे शाहूकार खे ॾिसे चयो अलाह साईं अञा बि ॾिएसि असांजा भाइर मुस्लमान अलाह ॾिनो अथसि अलाह ख़ुशि करेसि अलाह बरकत विझे ॾिएसि ऐं जे कंहिं ग़रीब खे ॾिसे चयो अलाह साईं हिन खे बि ॾिए मां हिन खां ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह शुकुरु करे ऐं शुकुरगुज़ार में हुजे छो इख़्वान अला सुरुरिन मुतक़ाबिलीन अलाह साईं चए थो हीअ अहिड़े दिलि साफ़ वारा जेके दुनिया में बि भाइर हूंदा आख़िरत में बि भाइर थी रहंदा ऐं उहो कॾहिं बि इहो कावड़ न कंदो ॿियनि ते या वॾाई न कंदो न तकबुर कंदो न हसद कंदो छाजे लाइ
छो जो दिलि साफ़ अस दुनिया में ऐं आख़िरत में। तंहिंजे करे मुस्लमान भाइरो सभिनि खे इहा शइ सिफ़त जेकी आहे जन्नती वारी आहे इहा सभिनि खे करणी आहे। इहा सिफ़त भली सिफ़त आहे जो इंसानु दिलि पंहिंजी साफ़ करे छॾे, इहा दिलि ॻरी न रखे, इहा दिलि ॾुखी न रखे, इन दिलि में हसद न रखे। छो असांखे कहिड़ी बि जेतो इहे शयूं कंदे असां पंहिंजे पाण खे तकलीफ़ साॻियूं दिलियूं भरिजियूं पियूं हूंदियूं, पोइ आस्ते आस्ते तोखे निंड फिटी वेंदी, तोखे बीमारियूं पैदा थींदियूं। छाजे लाइ? दिलि साफ़ न थी तुंहिंजी। इहा शइ इंसानु इन हेॾे संभाल करे ऐं इन ते थोरो नज़र करे जे अलाह साईं छो थो चए त वनज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल। इहे सिफ़त जन्नत वारनि जी त हिक ॿिए ते खणनि कोन था, हिक ॿिए खे ग़लति कोन था सम्झनि। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ हिदायत ॾिए त अहिड़ा थियूं इहे सिफ़तूं असांखे हुजनि। जेको सहाबी राति जो सुम्हंदो हो सभिनी माण्हुनि खे माफ़ु करे, असीं बि इहो करे सघंदासीं। इहा ॾुखी ॻाल्हि कान्हे। हिते किसो हिकिड़ो हज़रत उमर जो अचे थो त ॾिसो किसा जेके सहाबियुनि जा दिलनि जी बीमारियुनि जी शिफ़ा आहे। हज़रत उमर इब्न ख़त्ताब मदीने में हो, उते ॿुधईं त हिकिड़ी माईअ जो मुड़ुसु जेको आहे वियो आहे सफ़र में कंहिं तिजारत में, पर हीअ कंहिं मर्दनि सां ॻाल्हाए थी त हिन खे ॾाढी कावड़ लॻी, माण्हू मोकिलियईंसि त हिनखे वठी अचो। उनखे वठी आयो, माई खे महीनो हुजे पछाड़ी महीनो हुजे 8 अलाए 9, त उहो अचे हुनखे ॾाढो धमकियूं ॾिनई। उमिरि खां त मर्द बि टिजंदा हुआ, हीअ त औरत हुई, त हिनखे ॾाढो ॻाल्हाईं त मां सभु ॿुधां बि थो ॻाल्हियूं जेके तूं करीं थी, माण्हुनि सां ॻाल्हाईं थी, हीअं थी करीं, तूं बेशरम आहीं, तूं हीअं ॾाढो ॻाल्हाईंसि। त माई निकिरी हज़रत उमर वटां जल्दी भॼी पंहिंजे घर ॾे, थुम सरफ़त इलैहि। रस्ते में हिनखे तल्क़ अची वियो, यानी वियम अची वियो ऐं जल्दी हुनखे हिकिड़े घर भरिसां ॿियनि जे घरनि जो उन में वठी उनखे उते अंदरि माइनि हुनखे वियम करायो ऐं उते वियम करायोसि त ॿारु जेको उहो ॼाओ, पर थोरे टाइम खां पोइ गुज़ारे वियो। त हज़रत उमर इब्न ख़त्ताब ॾाढो परेशान थियो त मां छा कयां, अलाए मुंहिंजे करे इहो ॿारु मरी वियो, अलाए छा। त सहाबियुनि खे सभिनि खे गॾु कयईं, त सहाबियुनि सभिनि खां पुछियईं छा था चओ तव्हां? त उन्हनि में हज़रत अली बि वेठो हो। त सहाबियुनि सभिनि चयोसि अमीर तोखे त कुझु कोन्हे, तूं त हुनखे नसीहत कई, तोखे हुनखे यानी सही रस्ते ते आणण जे लाइ चयो। त हिते हज़रत उमर यानी चुपड़ी करे ऐं चुप करे ऐं हज़रत अली ॾे ॾिठो त हज़रत अली खे चयईं या अली इख़्तरब या अमीरुल मोमिनीन व अली बिन तालिब। हज़रत अली ॾे उथी भरिसां वेही उनखे चयईं छा थो चईं अली, तूं छा थो चईं? क़ाल मा तक़ूल क़ाल अली रज़ियल्लाहु इन कानू क़ालू बिरअयहिम, जे तोखे इन्हनि सभिनी इहो राय ॾिनो आहे त तो ते कुझु कोन्हे, त इहो उन्हनि जो राय आहे ऐं तुंहिंजे लाइ चङाई कोन था सोचनि, ऐं मुंहिंजो राय जे ॿुधणु चाहिं त मां तोखे ॿुधां। त हज़रत उमर चयोसि अली तुंहिंजो राय मां ॿुधणु तॾहिं त आयो आहियां। फ़इन्नक अंत अफ़ज़अत। हज़रत अली चयोसि तो हिनखे डपु ॾिनो, तो हिनखे धमकी ॾिनी, तो हिनखे सफ़ा ड्रिॼारे छॾियो, तॾहिं वलक़त वलदहा फ़ी सबीलिक। हाणे तुंहिंजे डप खां इहो ॿारु जे माउ जे पेट मां निकिरी पियो ऐं मरी वियो। त हज़रत उमर पुछियोसि अली पोइ मूंखे छा करिणो पवंदो? छो जो हज़रत अली उन टाइम में जीअं जज थींदो आहे हिन टाइम में हदफ़ उमर, त हज़रत उमर खे चयईं तोखे धीअ ॾियणी पवंदी सॼी, जीअं क़त्ल जी धीअ हूंदी आहे, धीअ सॼी ॾियणी पवंदी। हज़रत उमर चयो मां अलाह खां तौबा थो कयां, मां अहिड़ो माण्हू खे वरी न डपु ॾींदुसि। ऐं हज़रत अली खे चयईं त मुंहिंजे तरफ़ां ई धीअ सॼी क़ुरैश ते विरहा, क़ुरैश ते सॼी हीअ विरहा। धीअ जेकी थींदी आहे हिकिड़े माण्हू को ग़लति क़तलु कंदो आहे त उन्हनि जी धीअ हूंदी आहे, उनजो यानी हिकिड़ो ॾंडु हूंदो आहे, उहो हज़रत उमर ॾंडु भरियो हज़रत अली खे ॾिनई त तूं क़ुरैश ते वञी विरहा, छो इहो ॿारु जेको मरी पियो मथां मुंहिंजे डप खां मरी पियो। ॾिसो न केॾो दिलि जो साफ़ आहे, अमीरुल मोमिनीन हो, बादशाह हो, केरु हुनखे चवण वारो बि कोन हो, पर उहो हिसाब जे ॾींहं जो तयारी करे पियो, ड्रिॼे पियो। तॾहिं इहा वरी मशवरो बि कयईं सहाबियुनि सां, वरी हज़रत अली बि हुनखे सही मशवरो ॾिनो, वरी उन ते अमल बि कयईं। ॾिसो न हुननि जी दिलियूं केॾियूं साफ़ हुयूं, अॻिते जे लाइ सोचनि था। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।